अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कलोड़ा दौर हुकूमत 1681 ईस्वी खां 1783 ईस्वी। लेखक ग़ुलाम मोहम्मद लाखो। छापो अवल साल 2004 ईस्वी। छापो ॿियो साल 2021 ईस्वी। छपाईंदड़ सिंधी साद घर, हैदर चौक, गाड़ी खातो, हैदराबाद, सिंध। किस्त 22 शेखुल इस्लाम। मुस्लिम दौर में हुक्मरान पाण खे इस्लाम जे वेझो रखण या ज़ाहिर करण लाइ शेखुल इस्लाम जी मुक़ररी कंदा हुआ। हिंदी नंढे खंड में बि हीउ उहिदो कंहिं न कंहिं सूरत में क़ाइमु रहंदो आयो। शेखुल इस्लाम जो कमु हूंदो हो त उहे मुल्क में ग़ैर शरई अमलनि ते नज़र रखनि, एहतिसाब जा मामला निबेरीनि ऐं हक़दार आलमनि जे लाइ जागीरनि जी सिफ़ारिश कनि। शेखुल इस्लाम काज़ियुल क़ज़ा जो मनसब बि रखंदो हो। मस्जिदुनि में पेश इमाम जी मुक़ररी ऐं मुहतसिब जी चूंड बि हिन जी ज़िमे हूंदी हुई। उन खां सवाइ काज़ियुनि जी मुक़ररी बि हिन जी सिफ़ारिश ते थींदी हुई। हिस्ट्री एंड कल्चर ऑफ सिंध सिफ़ो 97। शुरूअ खां वठी उहिदो मीर के सादातुनि जे हवाले रहियो, जे अरगोन दौर में मरकज़ी एशिया खां लॾे अची ठटे में रहिया हुआ। कलोड़नि जे दौर में हीउ उहिदो ख़तमु थी चुको हो, लेकिन मीरक मोहम्मद अहसन जी कोशिश सां हीउ इदारो वरी बहाल थियो। मीरक अहसन ज़ाती तरह भलो माण्हू हो। हिन 1167 हिजरी 1753 ईस्वी में वफ़ात कई। बाद में हिन जो भाउ मीरक मोहम्मद मुहसन शेखुल इस्लाम बनियो। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 499। मज़हबी मामलनि जे निबेरे ऐं तशरीह लाइ हिन दौर में सदर जो उहिदो बि मौजूदु हो। अदालती सिरिश्तो मुग़ल दौर हुकूमत वांगुरु कलोड़नि जे दौर में बि अदालती खातो वॾी अहमियत रखंदड़ हो। मुग़ल शहनशाहनि जे दौर में सूबे जी अदालती निज़ाम जो आला अमलदार काज़ी सॾिबो हो। पेसारन द प्रोविंशियल गवर्नमेंट ऑफ द मुग़ल्स सिफ़ो 158, दहली 1988 ईस्वी। अदल ऐं इंसाफ़ जो मदार इस्लामी क़ानून ते हो। उन करे अदालतुनि खे हलाइण लाइ पढ़ियल लिखियल आलमनि मां काज़ी मुक़ररु कया वेंदा हुआ। अदल ऐं इंसाफ़ बाबति कलोड़ा हुक्मराननि जा ज़हन बिल्कुलु साफ़ ॾिसजनि था। मियां मोहम्मद पुटनि खे हिन बाबति हिदायत कई त इंसाफ़ जे ॾिस में पंहिंजे ऐं पराए खे हिकु नज़र सां ॾिसणु घुरिजे। जेकॾहिं इस्लाम जो मुक़दमो वाक़िअ थिए त उन खे आलमनि ॾे रुजू कजे। शरीयत मूजिबि जेको फ़ैसिलो थिए उन ते मुकमिल अमल कजे। जेकॾहिं शरई फ़ैसिलनि में शक कयो वियो त उहो कुफ़र जे बराबरि आहे। इस्लाम जे मुक़दमे खां सवाइ ॿियो को वाक़ियो थिए त सियासी निगाह सां हथ वंडण ऐं कन कपण में जल्दी न कजे, छो त हक़ सच देर सां ज़ाहिर थिए थो। मंशूरुल वसियत दस्तूरुल हुकूमत सिफ़ो 22 सिफ़ो 5। मियां नूर मोहम्मद अहम मुक़दमनि में वक़्त जे आलमनि खां राय वठंदो हो। हिकु भेरे को बेगुनाह माण्हू हिकु सैयद हथां मारिजी वियो। तॾहिं पाण सेवण जे मखदूम दीन मोहम्मद सिद्दीक़ीअ खे हिन मामले में रहबरी करण लाइ लिखियऊं। तज़किरा मशाइर सिंध जुल्द अवल सिफ़ो 86 87। मौत जी सज़ा ॾियण जो हक़ सिर्फ़ु हुक्मराननि खे हासिल हो। कच्छ जो ताजन महेंद्रो गिरफ़्तार थियो, तॾहिं उनखे मियां नूर मोहम्मद जे हुकुम ते मौत जी सज़ा ॾिनी वई। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 438। मियां ग़ुलाम शाह जे दौर में मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी काज़ियुल क़ज़ा बनियो। उन बाद ही ख़ानदान लाॻीतो क़ज़ा जे उहिदे खे संभालींदो आयो। शिकारपुर में मुला मोहम्मद चन्नू अफ़गान दरबार पारां काज़ी हो। हिकु मरहले ते कंहिं फ़ैसिले जे सिलसिले में शाह फ़कीरुल्लाह अलवी मुदाख़लत कई। नेठि कंधार ताईं शिकायत पहुती। उन जे बावजूद बि मुला मोहम्मद पंहिंजे मौक़िफ़ ते बरक़रार रहियो। काज़ी नदीम जो मकालो रिसालो मेराण नंबर 4 साल 1985 ईस्वी। लश्कर में बि काज़ी मुक़ररु कया वेंदा हुआ। अदालत इंसाफ़ जी ख़ातिर औरंगा बंदर खां करे अहम शहरनि में काज़ी मुक़ररु करण जो सिलसिलो मिले थो। डॉक्टर अहमद इक़बाल सिंध जो क़ज़ा जो निज़ाम उर्दू फ़िक्रो नज़र सिफ़ो 22 जुलाई सेप्टेम्बर 1984 ईस्वी इस्लामाबाद। कलोड़नि जे दौर में इंसाफ़ जे बंदोबस्त ते डॉक्टर सोरले हिन तरह रोशनी विधी आहे। शरीयत जो क़ानून पंहिंजी जाइ ते अहम हो।
लेकिन उसूली कानून जे मामले में इंसाफ़ जी घुर्ज पूरी करणु ॾुखियो मरल हो। लॻे थो त काज़ी अॼु जे दौर वांगुरु फ़ौजदारी ऐं दीवानी मजिस्ट्रेट तौरु क़ज़ा जे फ़र्ज़ खे पूरी तरह निभाइण में सोभारा न थी सघंदा हुआ। पुलिस जे नाक़स निज़ाम हूंदे अवाम खे हिफ़ाज़त ऐं इंसाफ़ लाइ पाण सरगर्मी ॾेखारणी पवंदी हुई। बदअमनी ऐं फ़साद जो बुनियादु कुझु बलोच कबीला हुआ। उहे वहशी रवैयनि सां फुरलुट कंदा हुआ ऐं माण्हुनि खे क़त्लु कंदे बि न डिॼंदा हुआ। उन करे ॻोठनि ऐं पोखनि में मोर्चा तामीर कया विया हुआ। सोरले ही ॻाल्हियूं लिखण जे बावजूदि बि कानून जी सख़्ती ऐं ॾोहारी धुर जे पकिड़जण ऐं सज़ा मिलण वारे अमल जी साराह करे थो। शाह अब्दुल लतीफ़ भिट सिफ़ो 150 खां 153। वक़ा नवीस खुफ़िया इदारा। कलोड़नि खां अॻु वाक़िया नवीस अख़बार नवीस ऐं खुफ़िया नवीस जो शोबो मौजूदु हो। शुरू वारे दौर में बलग्राम जा सादात हिन शोबे में कमु कंदा हुआ। नादिर शाह खां पोइ सिंध जो मुल्क हिंदी असर मां निकिरी वियो। उन वक़्तु बलग्रामी खुफ़िया नवीस बि हिंदुस्तान वापसि हलिया विया। मंशूर वसियत दस्तूर हुकूमत ज़मीमू 6 सिफ़ो 154। कलोड़नि जे समूरे दौर में ही शोबो कमु कंदो रहियो। ठटे जा रहाकू शेख मोहम्मद आज़म, संदसि वालिद शेख मोहम्मद शफ़ी ऐं शेख शफ़ी जो भाउ अब्दुल अज़ीज़ वाक़िया नवीस तौरु कमु करे रहिया हुआ। तज़किरा अमीर ख़ानी सिफ़ो 331 332। नाज़िर। कलोड़नि जे दौर में नाज़िर जो शोबो मौजूदु हो। तारीख़ बलोची सिफ़ो 14। मुतअद्दिद अमलदारनि जा नाला मिलनि था जे हिन उहिदे ते कमु करे रहिया हुआ। कोटवाल। मुग़लनि खां बि अॻु सिंध में मौजूदु ही इदारो शहरी इंतिज़ाम जो ज़िम्मेदार हो जो पोइ बि हलंदो आयो। हिस्ट्री एंड कल्चर ऑफ सिंध सिफ़ो 116। मुग़ल दौर में ही शोबो मुल्क जी अंदरूनी सलामती, सिहत, सफ़ाई ऐं ॿिया शहरी उमूर हल करण जो ज़िम्मेदार हो। द प्रोविंशियल गवर्नमेंट ऑफ द मुग़ल सिफ़ो 244। हिकु वधीक राय आहे त कोटवाल अॼु जे दौर जी पुलिस जहिड़ो हिकु शोबो हो जंहिंखे सूबाई मर्कज़ खां करे परगि॒णनि ताईं मुक़ररु कयो वेंदो हो। मुल्तान प्रोविंस ऑफ द मुग़ल अंपायर सिफ़ो 232। हीउ इदारो कलोड़नि जे दौर में बि कमु कंदो रहियो त टालपुरनि जे दौर में बि फ़ाल ॾिसिजे थो। पर्सनल ऑब्ज़र्वेशन ऑन सिंध सिफ़ो 218। कोटवाल शहरनि जे इंतिज़ाम खां करे अमन अमान जे क़याम ताईं कलोड़नि जी इंतिज़ामी ढांचे में वॾी अहमियत रखंदड़ हो। उन खां सवाइ अमन ऐं कानून जी पासदारी मुमकिन न हुई। आमिल जो कमु परगि॒णनि में रेवेन्यू ऑफिसर तौरु फ़र्ज़ बजा आणु हो। रेवेन्यू जो हिसाब किताब रखणु ऐं सरकारी ढल तोड़े महसूल वसूल करे सरकारी ख़ज़ाने में जमो कराइण आमिल जी ज़िम्मेवारियुनि में शामिल हो। द प्रोविंशियल गवर्नमेंट ऑफ द मुग़ल सिफ़ो 272 273। वधीक ही बि पतो पियो आहे त आमिल जी ऑफिस में मुनसिफ़, अमीन, कारकुन ऐं पटवारी बि ज़ेली मुलाज़िम तौरु कमु कंदा हुआ। मुल्तान प्रोविंस ऑफ द मुग़ल अंपायर सिफ़ो 237। कलोड़नि जे दौर खां वेंदे मीरनि जे ज़माने ताईं आमिल जो शोबो हिंदुनि जे हथ में हो। ॾेही हुकूमत में हिंदू आमिल मुल्क जी अहम ज़रूरत हो। ब्रिटेन लिखियो आहे त ॾेही हाकिम हिंदुनि जी मदद खां सवाइ न ढलूं वसूल करे सघंदा हुआ ऐं न मुल्की कारोबार जे सिलसिले में दुरुस्त नमूने ख़र्च हलाए सघंदा हुआ। सिंध ऐं सिंधू माथर में वसंदड़ क़ौमूं सिफ़ो 274। भेरूमल महरचंद बि आमिल ऐं महते जे किरदार ते बहस कयो आहे। सिंध जे हिंदुनि जी तारीख़ सिफ़ो 66 खां 67। कलोड़नि जे दौर में अजूमल, फतू खोखर ऐं के ॿिया हिन उहिदे ते मुक़ररु ॾिसजनि था। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियो सिफ़ो 842। कानून गो सिंध में मुग़लनि खां बि अॻु मुक़ररु थींदा हुआ। रेवेन्यू कानून जे माहिर खे कानून गो सॾियो वेंदो हो। रेवेन्यू खाते जा अक्सर मुंझियल मामला हिन शोबे ॾे रुजू थींदा हुआ। उन करे विचें दौर में हिन उहिदे जी घणी ज़िम्मेदारी हूंदी हुई। द प्रोविंशियल गवर्नमेंट ऑफ द मुग़ल सिफ़ो 274 275 ऐं पिणु ॾिसिजे किताब मुल्तान प्रोविंस ऑफ द मुग़ल अंपायर सिफ़ो 238 खां 240। आलमगीर जे दौर में ठटे में शेख मोहम्मद मुरीद कानून गो जे उहिदे ते फ़ाइज़ हो।
तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 559। उहिदे जी अहमियत जे करे ख़ातिरी आहे त कलोड़ा हुक्मराननि बि हिन इदारे खे क़ाइमु रखियो हूंदो। मीर बदर बंदरगाहुनि जे आला अमलदारनि खे मीर बहर सॾिबो हो। बंदर जो इंतिज़ाम, उतां वसूल थींदड़ टैक्स, दरामद ऐं बरामद थींदड़ शयुनि ते मड़जंदड़ महसूल जी ओगाड़ी ऐं हिसाब किताब हिन मनसब जे हवाले हो। द प्रोविंशियल गवर्नमेंट ऑफ द मुगल्स सिफ़ो 158। कलोड़नि जे दौर में शाह बंदर ऐं कराची बंदर मुख्य तिजारती मर्कज़ हुआ। उन करे उते टैक्स ऑफिसर मीर बहर मुक़ररु थींदा हुआ। मियां ग़ुलाम शाह जे दौर में कंपनी सरकार सां कारोबार वक़्तु गुलाब राय हिन उहिदे ते ॾिसिजे थो। शाह लतीफ़ा भिट सिफ़ो 63। कंपनीअ जे कागज़नि में हिन खे कस्टम मास्टर बि सॾियो वियो आहे। दरियाही पतननि ऐं बंदरनि ते बि महसूल जी वसूलीअ लाइ मीर बहर ऐं संदन मददगार मलाह मुक़ररु कया वेंदा हुआ। मीर बहर बख्शी मुग़ल दौर में ही इदारो पूरी तरह सां सरगर्म ॾिसिजे थो। हिन अमलदार जे फ़र्ज़नि जे बारे में सारनि जो ख़्यालु आहे त उनखे मौजूदा दौर जे ख़ज़ाना ऑफिसर वांगुरु सम्झणु खपे, लेकिन हिन जे ज़िमे घणियूं ज़िम्मेवारियूं हुयूं। द प्रोविंशियल गवर्नमेंट ऑफ द मुगल्स सिफ़ो 158। हिन ॾिस में ॿी राय कुझु मुख़्तलिफ़ ॾिसिजे थी। फ़ौजी भर्ती ऐं फ़ौजियुनि जो रिकॉर्ड तोड़े पघारुनि जी अदायगी बख़्शीअ जो कमु हो। मौजूदा दौर जी तशरीह मूजिबि बख़्शीअ जो उहिदो फ़ौज जे क्वार्टर मास्टर जे उहिदे जे बराबरि हो। मुल्तान प्रोविंस ऑफ द मुगल एम्पायर्स सिफ़ो 222। कलोड़नि वटि फ़ौज जो वॾो अंगु मौजूदु हो। उन करे ज़िक्र हेठि दौर में बख़्शीअ जो इदारो मौजूदु हो। मीर बहर गौस अमीर ख़ानी, हिन जो पुटु मीर करीमुद्दीन ऐं शेख मोहम्मद आज़म हिन उहिदे ते मुक़ररु कया विया हुआ। तज़किर आमिर ख़ानी सिफ़ो 213, सिफ़ो 214, सिफ़ो 323। रेवेन्यू सिरिश्तो कलोड़नि जे दौर में हुकूमत जी आमदनी ऐं पैदाश जे ज़रियनि मुतलिक़ हम असर ॾेही माख़ज़ असांजी घणी रहनुमाई नथा कनि। कलोड़नि खां पोइ सिंध में टालपुरनि जो राज क़ाइमु थियो। अंग्रेज़ लेखकनि टालपुर दौर जे ढलुनि ऐं महसूलनि बाबति तफ़सील ॾिना आहिनि। उन्हनि तफ़सीलुनि खे जॾहिं कलोड़नि जे दौर जी पैदावारी ज़रियनि बाबति मिलियल ॼाण सां भेटिजे थो त ॿिन्ही दौरनि में हुकूमती आमदनीअ जे ज़रियनि में तमामु घटि फ़र्क़ु ॾिसिजे थो। उन पस मंज़र में चई सघिजे थो त कलोड़नि ऐं टालपुरनि जे रेवेन्यू सिरिश्ते में को ख़ासि फ़र्क़ु न हो। असीं हेठि अंग्रेज़ी लिखतुनि ऐं ॾेही ज़रियनि जे हवाले सां कलोड़ा दौर जे रेवेन्यू ऐं ख़ज़ाने जी पैदावारी इस्मनि जा तफ़सील ॾींदासीं। बाक़ियात अहवाल कलोड़ा सिफ़ो 39 खां 47 में बि ज़िक्र हेठि दौर जी रेवेन्यू बाबति अंग अखर ॾिना विया आहिनि। उन्हनि मुताबिक़ वधीक बहस इक़्तिसादी जाइज़े वारे बाब में कयो वेंदो। कलोड़नि जे दौर में हुकूमती पैदाश जा ॿ ज़रिया हूंदा हुआ। हिकु आम ढलूं जेके रियासत जे आमदनीअ जो ख़ासि ज़रियो हूंदियूं हुयूं। ॿियो ख़ासि महसूल जेके हाकिम जो लाॻापो सम्झणु घुरिजनि। हिकु आम ढलुनि जा टे भाङा हुआ। ज़मींदारी या ज़मीन जी ढल, सरशुमारी या मथगी, सैर या राहदारी महसूल। ज़मींदारी या ज़मीन जे ढल जा ॿ क़िस्म हुआ। हिक क़िस्म में जम जे रस्ते ढल वसूल थींदी हुई। जम ढल वारियूं ज़मीनूं ॾींदियूं हुयूं जिन में कपह, तमाक, पुस्त, नीर, आफ़ीम, कमंद ऐं गिदरा पैदा थींदा हुआ। हिन में अनाज जी जिन्स शामिल न हुई। ढल जो ॿियो क़िस्म जिन्स में अनाज वरितो वेंदो हो। सिंध ऐं सिंधू माथिरीअ में वसंदड़ क़ौमूं 43 खां 45। ॿियो सरशुमारी, हिन खे मथगी बि चवंदा हुआ। उन जो मतिलबु हीउ थियो त हर हिकु माण्हूअ ते हर फ़सुल ते फ़सुलु लहण वक़्तु 8 आना ऐं साल लाइ 1 रुपयो हूंदी हुई, जेका हमेशह रोक वरिती वेंदी हुई। मर्द, ज़ालूं ऐं ॿार सवाइ मासूमनि जे सभु ढलूं भरींदा हुआ। हीअ ढल अक्सर करे अमलदारनि खे ठीके में मिलंदी हुई जे उहा रक़म वठी ख़ज़ाने में पियारींदा हुआ। हीअ ढल जागीरदार या वॾो अमलदार न ॾींदो हो। काज़ी, पीर ऐं सैयद बि सरशुमारीअ खां आजा हुआ।
सिंध ऐं सिंधु माथिरीअ में वसंदड़ क़ौमूं सिफ़ो 47 खां 48। नंबर 3 सैर या राहदारी महसूल। हिन क़िस्म जो महसूल वखर जी रवानगीअ ते थॾे ते वसूल कयो वेंदो हो। जेकॾहिं माल पाणीअ रस्ते ईंदो हो त उन जे लाहिण वक़्तु हिकु मुक़ररु रक़म जेका अक्सर करे 6% जे हिसाब सां हूंदी हुई वरिती वेंदी हुई। जेकॾहिं माल ख़ुश्कीअ रस्ते ईंदो हो त महसूल सरहद ते वरितो वेंदो हो। हीउ महसूल बि जुदा जुदा हालतुनि में घटि वधि थींदो रहंदो हो। सिंध ऐं सिंधु माथिरीअ में वसंदड़ क़ौमूं सिफ़ो 47 खां 49। ख़ासि महसूल। महसूलनि या टैक्सुनि जे हिन हिसे में मुख़्तलिफ़ टैक्स या महसूल वसूल कया वेंदा हुआ। थुल्हे लेखे उन्हनि जा 19 शोबा हूंदा हुआ। हिते असीं मुख़्तसिर तरह सां उन्हनि जो ज़िक्र कंदासीं। हिकु पेशकश या जज़ियो। ही टैक्स हिंदुनि ते लागू हो। मियां नूर मोहम्मद जे लिखत में हिन जो ज़िक्र आहे। लिखे थो त हिंदुनि खां साल ब साल जज़ियो वठंदा रहिजो, बल्कि पंहिंजे ख़र्च या ख़ुराक पोशाक लाइ इस्तेमालु कजो। ही जाइज़ ऐं दुरुस्त आहे। मंशूल वसियत दस्तूर हुकूमत सिफ़ो 26। लेकिन हिंदुनि जे मुतालबे ते पोइ उन टैक्स खे पेशकश सॾियो वियो। नंबर 2 सरशुमारी इज़ाफ़गरान। ही टैक्स जुदा जुदा कासिबी मसलन रंगरेज़, वाढो, लोहार ऐं राज़ो भरींदो हो। हर हिकु बालिग़ मर्द जंहिं ते ही ढल लाज़िम हुई उहो साल में सरासरी तरह 3 रुपया भरींदो हो। तारीख़ कलोड़ा जुल्द 2 सिफ़ो 730। ही ॿई टैक्स पेशकश ऐं सरशुमारी कलोड़नि जे आख़िरी दौर में मीर अब्दुल्ला ख़ान टालपुर ख़तमु कया हुआ। फ़तेहनामो सिफ़ो 69। 3 दलाल ते महसूल। हर हिकु दलाल हुक्मरान खे काफ़िलनि या वापारियुनि सां ॾेती लेती करण जी इजाज़त ॾियण ते माहवार हिकु नंढी रक़म ॾींदो हो। 4 हवाई आगबूट या ॿेड़ो पाणीअ में ॿुॾंदो हो या भॼी पवंदो हो त उन जो माल हथ करे शाही ख़ज़ाने में जमो कयो वेंदो हो। 5 फ़रूई। रोलू माल आबाद बनी या ढल वारी पोख में पवंदो हो त उहो धण विकिणी ॾोकड़ सरकारी ख़ज़ाने में जमो कया वेंदा हुआ। 6 ख़र्ची चरख़ी। बाग़ ऐं ज़मीनूं जेके चरखे ते थींदियूं हुयूं उन ते चरख़ी टैक्स हूंदो हो। उन जो अघु हर ज़िले में जुदा जुदा हूंदो हो। 7 हुकाबो। ख़ासि ज़मींदारनि खां पाणीअ जो हुकाबो वठिबो हो, लेकिन ही टैक्स आम न हो। 8 अजारा कोलाबा। मंछर या ॿोॾ हेठि आयल ढंढुनि ऐं ज़मीन ते ही महसूल वठिबो हो। घणो करे पैदाश जो 3 हिसो या नफ़े जो अधु वरितो वेंदो हो। हिन जो ज़िक्र कलोड़नि जे तारीख़ी रिकॉर्ड में मिले थो। बाक़ियात अहवाल कलोड़ा सिफ़ो 47। 9 अजारा पतण। दरियाई पतण ठीके ते ॾिना वेंदा हुआ। ठेकेदार मुसाफ़िरनि खां पैसो या 2 पैसा फ़ी ॿोर जे हिसाब सां वठंदा हुआ। 10 शिकार माही। मोहणनि खां शिकार जो 3 हिसो या अधु वरितो वेंदो हो। ख़ासि करे उन्हनि खां जन जो गुज़र सफ़र मच्छी या पले जे शिकार ते हूंदो हो। 11 मवेशी खच्चर, घोड़े, गॾ, उठ या गऊं जे विकिरे ते ही टैक्स रुपए ते आनू लॻंदो हो। टैक्स नंबर 10 ऐं 11 जो ज़िक्र हमसर तारीख़ी रिकॉर्ड में बि थियो आहे। बाक़ियात अहवाल कलोड़ा सिफ़ो 47। 12 सरदरख़्ती ऐं ज़ेर दरख़्ती। अंब, खजूर या ॿी अहिड़ी पैदाश ते ही टैक्स हूंदो हो। वण में बीठल मेवे ते फ़ी वण हिकु आनू वसूल कबो हो, जंहिंखे सरदरख़्ती चवंदा हुआ। पटियल मेवे ते लॻंदड़ टैक्स खे ज़ेर दरख़्ती चइबो हो, जो अधु बि हो त 3 हिसो बि। 13 तराज़ू। ही टैक्स उन मेवे या खाधे जे ॿियनि शयुनि ते लॻंदो हो जॾहिं उहे बाज़ार में विकिरे लाइ रखियूं वेंदियूं हुयूं। ही महसूल रोक ॾोकड़नि में वठिबो हो। 5 सेर वज़न ते 1 पैसो। किथे किथे विकिरे लाइ ईंदड़ खीर ते बि तराज़ू टैक्स वसूल थींदो हो। 14 सलामती कश्ती। जहाज़ या ॿेड़ी सलामत बंदर ते पहुचंदी हुई त 5 आना महसूल भरींदी हुई। लंगर जा 6 आना जुदा लॻंदा हुआ। हर घोड़े जी आमदनीअ ते 8 आना फ़ी कन सलामती महसूल हूंदो हो। 15
रेज़की ख़रीदार रुपए ते आनू ही महसूल ॾींदो हो। सौदो 100 खां वधीक हुजण जी सूरत में 5% टैक्स थींदो हो। शाहूकारनि ऐं वॾनि वापारियुनि खां 4% रेज़की टैक्स लॻंदो हो। 16 पंचरी ठीके ते ॾिनो वेंदो हो। सरकारी ज़मीन में माल चाढ़ण ते ही टैक्स वसूल थींदो हो। उठ ते आधी, मेंह ते 4 आना, गऊं ते 2 आना ऐं रिढ या बकरीअ ते आनू। ही टैक्स माहवार बुनियाद ते थींदो हो। 17 गुतो टैक्स शराब जे भठीअ ते मुनाफ़े खां कुझु रक़म सालियानी बुनियाद ते ॾिबी हुई। उन जो मुक़ररु अघु न हो। 18 अमीनी ॿिनि ज़मींदारनि में ज़मीन ते झेड़े जी सूरत में सरकार निबेरे लाइ अमीन मुक़ररु कंदी हुई। अमीन मुक़ररु लवाज़िमूं, रिश्वत, ख़र्ची ऐं महिमानी वसूल कंदो हो। उन खां सवाइ अमले समेत रिहाइश जो ख़र्च बि धुरियुनि ते पवंदो हो। फ़ैसिले खां पोइ अन्न ऐं माल खां अलावा हिकु मुक़ररु रक़म बि धुरियूं अदा कंदियूं हुयूं। उहे अक्सर ख़ज़ाने बजाए हाकिम खणी वेंदो हो। 19 जुर्मानो या ॾंड ॾेई हाकिम ॾोहारियुनि खे ॾंड जी सज़ा ॾियणु वधीक पसंदि कंदा हुआ। चोरी, फुर ऐं खून जो फ़ैसिलो बि अक्सर ईअं थींदो हो। ज़िना लाइ फटकनि खां सवाइ ॾंड बि वसूल कबो हो। तफ़सील लाइ ॾिसिजे सिंध ऐं सिंधु माथिरीअ में वसंदड़ क़ौमूं। लेखक रिचर्ड बर्टन। सिंधी छापो सिफ़ो 50 खां 55। हमअसर माख़ज़नि ज़रिए कलोड़नि ऐं टालपुरनि जे दौर जे ढलुनि ऐं टैक्सुनि जे क़िस्मनि में यकसानियत ज़ाहिर थिए थी। अलबत्ता ॿिन्ही दौरनि में ढल या टैक्स जी शरह घटि वधि थी सघे थी। कलोड़नि जी हुकूमत जी मजमूई आमदनी बाबति असीं वधीक ज़िक्र इक़्तिसादी जाइज़े वारे बाब में कंदासीं। फ़ौज हिते असीं कलोड़नि जे फ़ौज जे बारे में कुझु ख़ासि नुक़्तनि ते तफ़सील ॾींदे उन दौर जे लश्कर जो इतिहास कंदासीं। कलोड़ो सिंध जो निज मक़ामी क़बीलो आहे। हिननि जी इब्तिदाई तहरीक जो मर्कज़ बखर सरकार हो। उन ॾस में सखर, चांडको, हटड़ी ऐं पोइ ॻाढ़ी ख़ासि तरह सां संदन क़ौमी ऐं सियासी सरगर्मियुनि जो मुहवर ॾिसजनि था। कुझु लेखकनि हिन क़बीले खे बि सिराई सॾींदे संदन मादरी ॿोली सिराइकी लिखी आहे। हीअ ॻाल्हि दुरुस्त कान्हे। हिन ॾस में असीं 3 बाब में तफ़सीली बहस करे आया आहियूं। शाहनवाज़ ख़ान जी लिखत आहे त ख़ुदायार ख़ान जे पोइ लॻनि खे सिराई चवनि था, जन जो अक्सर तालुक़ सिरी सां आहे। मासुल उमरा जुल्द अवल सिफ़ो 811 उर्दू तर्जुमो। सैयद मीर मोहम्मद बलगिरामी मुग़ल दरबार पारां सिंध में रहियल हो। पाण कलोड़नि खे सिराई क़ौमुनि जो लीडर सॾे थो। मंशूल वसियत दस्तूर हुकूमत ज़मीमू 6 सिफ़ो 133। मीर अली शेर कान्या जे लिखत बि साॻी ॾिसिजे थी। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 262। हमअसर दौर जे अहिड़ियुनि लिखतुनि खे शऊरी तोड़े लाशऊरी तौर पेश कंदे कलोड़नि जे लाइ बदगुमानियुनि पैदा करण जी भरपूर कोशिश कई वई आहे। कलोड़ा इब्तिदा में पीर मुर्शिद हुआ। बाद में वधंदड़ घुर्जुनि सबबि ज़मींदारी अख़्तियार कयाऊं। हिक तरफ़ मुर्शिद ऐं ॿिए तरफ़ ज़मींदार। इन रीति हर ईंदड़ ॾींहं ते संदन दुनवी कुवत वधंदी वई। उन पस मंज़र में नेठि फ़ौजी कुवत थी उभिरिया ऐं इस्तक़लाल जो झंडो खड़ो कयाऊं। मासुल उमरा जुल्द अवल सिफ़ो 811 खां 812। कलोड़नि जे फ़ौज जो बुनियाद मुरीद ख़ादम हुआ ऐं उहे अक्सर करे सिराइकी ॻाल्हाईंदड़ क़बीलनि सां तालुक़ु रखंदड़ हुआ। उन करे उन्हनि खे मियां वाल सॾियो वियो। आदम शाह खां करे मियां नसीर मोहम्मद ताईं कलोड़नि जी तहरीक ऐं तबलीग में अक्सर सिराइकी ॻाल्हाईंदड़ क़बीला शरीक थिया, जंहिंजो तालुक़ु बलोच क़बीलनि सां हो। ख़ुदि यार मोहम्मद जी लिखत में पंहिंजे लश्कर लाइ इरादतमंद फ़क़ीर ऐं अक़ीदतमंद बलोच जहिड़ा लफ़्ज़ मिलनि था। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 304। उहे क़बीला मौजूदा बलोचिस्तान ऐं सूबे मुल्तान मां लॾे घणो आगाटो अची सिंध में आबाद थिया हुआ। उन करे बखर जी सरकार में कुझु माग जहिड़ोक जतोई ऐं चांडका परगि॒णा उन्हनि जे नाले मनसूब थिया। मुल्तान मां कुझु अहिड़ा सिराइकी ॻाल्हाईंदड़ क़बीला बि कलोड़नि जे दायरे में शामिल थिया जे बलोची नस्लनि मां न हुआ। कलोड़नि सां वाबस्ता क़बीलनि जो अक्सर करे उत्तर सिंध सां तालुक़ु हो। ख़ुदि हिन क़बीले जे तहरीक जो मर्कज़ सरो हो। ख़ैरपुर ऐं सेवण खां वठी ओबाड़े ऐं कशमोर ताईं वारो इलाइक़ो सरो सॾिजे थो,
जॾहिं त शाहनवाज़ ख़ान मासुल उमरा जुल्द अवल सिफ़ो 811 उर्दू बखर ऐं मुल्तान वारे विचें इलाइक़े खे सरो सॾे थो। डॉक्टर रबी बख्शान बलोच शाहनवाज़ ख़ान जे बयान में देरा गाज़ी ख़ान खे बि शामिलु करे थो। सिंध स्टडीज़ हिस्टोरिकल सिफ़ो 331 332 जामशोरो 2002 ईस्वी। शाहनवाज़ ख़ान ऐं बलोच साहब जी राय तब्दील थियल तारीख़ी सूरत हाल जे पेश नज़र क़बूल करण जहिड़ी कान्हे। दुरुस्त राय भेरूमल जी आहे। सिंधी ॿोलीअ जी तारीख़ सिफ़ो 96 जा असां मथे ॾिनी आहे। इन्हनि ॿिन्हिनि ॻाल्हियुनि जे इश्तराक सिराई लश्कर जहिड़े इस्तिलाह खे जनमु ॾिनो। मियां यार मोहम्मद ऐं मियां नूर मोहम्मद जे दौर में सिब्बी ढाढर जा इलाइक़ा संदन हवाले थिया। इन रीति सिंध में बलोच आबादकारी वधी। हिन में मुग़ल शहनशाहन जो बि अहम किरदारु हो। सिंध स्टडीज़ हिस्टोरिकल में शामिल मकालो सिंध में टालपुरनि जे इक़्तिदार जा बुनियाद। मियां ग़ुलाम शाह जे दौर में देरा गाज़ी ख़ान कलोड़नि खे मिलियो। हिन अमल जे करे सिंध में ग़ैर सिंधी क़बीलनि जी आमद में वधीक इज़ाफ़ो थियो। इन पस मंज़र में कलोड़नि जे फ़ौज जी तरकीब में ही क़बीला निमाया ॾिसजनि था। झंझण, लेखी, कलेरी, टालपुर, पिताफ़ी, नाइच, खुहावड़, सामटियो, ओठवाल, महेरी, जतोई, लिगारी, निज़ामाणी, शाहवाणी, जमाली, चांडियो, खोसो, शीदी ऐं अफ़गान। उन खां अलावा हेठी सिंध मां जोखियो ऐं नोमिड़ियो पिणु कलोड़नि जी फ़ौज में शामिलु थियो। दूरंदेश कलोड़ा हाकमनि खे सिंध जे हालतुनि ऐं उभरंदड़ ताक़त तौरु हिकु सुठे मुनज़्ज़म ऐं वफ़ादार फ़ौज जी अहमियत जो पूरो अंदाज़ो हो। इन रीति में यार मोहम्मद निहायत एहतियात सां पंहिंजी फ़ौज मुनज़्ज़म कई। हिकु मौक़े ते पंहिंजे लश्कर बाबति लिखियाई त मूं वटि ख़ुदा जे फज़ल सां सवार ऐं प्यादा तमामु ज़्यादा आहिनि ऐं उहो लश्कर दुनियाई फ़ाइदनि खां बाला आहे। उन्हनि जी अक़ीदतमंदी अबनि ॾाॾनि खां पीढ़ी ब पीढ़ी हलंदी अचे। हिन ख़ादिमुल फ़ुक़रा सां हिननि जो तालुक़ु अहिड़ो आहे जो हू परवाननि वांगुरु फ़िदा थियण ऐं पंहिंजी जान निसार करण लाइ बेताब ऐं मुस्तरब रहनि था। हू पंहिंजूं रगूं ऐं तंतूं रत ऐं मास अक़ीदतमंदीअ जे राह में निसार कंदा रहनि था। आउं बि दिलो जान सां उन्हनि खे अज़ीज़ थो ॼाणा ऐं हज़ार लश्कर आहे जो कंहिंखे बि कानून जे ख़िलाफ़ को ईज़ा न रसियो आहे। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 303 304। कलोड़नि जो वॾो हाकिम मियां नूर मोहम्मद लश्कर जी अहमियत ऐं परगोर मुतालिक़ पुटनि खे ख़ासि ताक़ीद कंदे लिखे थो त लश्कर जी ख़बरचार लहण पाण ते फ़र्ज़ु ॼाणिजो। लश्कर पान जे पन सां बराबरी रखे थो। उन जी संभाल न रखिबी त पान जो पन जल्दी सड़ी ख़तमु थींदो। इन करे लश्कर जी दिलजोईअ में कोताही न करणु खपे त जीअं ॾुखियनि वक़्तनि में फ़ौज का बि कोताही न करे। क़िलनि जी संभाल बारूद ऐं ख़ोराक खां वठी क़िलनि जो समूरो बंदोबस्तु पाण कजो, छो त सरहदी क़िलनि जी अॻुवाणी तमामु नाज़ुक कमु आहे। मंशूल वसियत दस्तूर हुकूमत सिफ़ो 25। कलोड़नि जे दौर में सिंध जे फ़ौज जी ज़िम्मेदारियुनि ऐं कुल तादाद मुतालिक़ हमअसर मवाद जे आधार ते ग़ुलाम रसूल महर के नतीजा कढिया आहिनि। असीं संदसि तहक़ीक़ जा ख़ासि नतीजा हिते ॾियूं था। फ़ौज जी अहमियत ऐं ज़िम्मेदारियुनि बाबति लिखे थो त यकीन सां मालूम थी न सघियो त कलोड़नि जी फ़ौज में बाक़ाइदे ऐं मुस्तक़िल फ़ौज केतिरी हुई ऐं ख़ासि ज़रूरत जे मौक़े ते केतिरी फ़ौज जंगी मैदान ते आणे सघिया थे। हिननि जूं सरहदूं चङी हिफ़ाज़त जूं मुहताज हुयूं ऐं हर सरहदी क़िले में खेनि अहिड़ा फ़ौजी दस्ता रखणा पवंदा हुआ जे ओचिती ज़रूरत पेश अचण ते बचाव जो फ़र्ज़ु पूरी रीति अदा करे सघनि। जीअं त अमुन क़ाइमु करण लाइ हिननि खे मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि में ख़ासि करे कच्छ ऐं मारवाड़ जी तरफ़ बि क़िला ठाराइणा पिया हुआ। उन करे यकीन आहे त उन्हनि क़िलनि में फ़ौज जो चङो अंदाज़ मुक़ररु हूंदो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 832 833। ग़ुलाम रसूल महर जो ही तजियो वॾी अहमियत रखे थो, लेकिन हिते बिरोहियुनि जी मुस्तक़िल अदावत खे बि विसारणु न घुरिजे। कलात जे बिरोहियुनि हमेशह कलोड़नि खे तंग कयो, मुतअदिद भेरा सिंध ते हमला कयाऊं। ख़ुदि मियां नूर मोहम्मद खे पुटनि लाइ बिरोहियुनि जे मुतलिक़ पॉलिसी बयानु ॾियणो पियो हो। उन सूरत में कलात सां सिंध जे तवील सरहद ते बि कलोड़नि खे चौकियूं ऐं मोर्चा रखणा पिया हुआ। कलोड़नि जो मजमूई लश्कर केतिरो हो उन मुतालिक़ पक सां कुझु चवणु मुश्किल आहे। अलबत्ता हिन मुतालिक़ कुझु अंग अखर मिलनि था। इन तरह संदन लश्कर जो अंदाज़ो करे सघिजे थो। यार मोहम्मद वटि 20,000 प्यादा सवार ऐं तोपची हुआ। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 303।
जुदा जुदा लिखतुनि खे साम्हूं रखी अंदाज़ो कयो वियो आहे त कलोड़नि जी फ़ौज जो तादादु मजमूई तरह सां 1 लख खां घटि न हूंदो। ज़रूरत जे मौक़े ते हू उन खां बि ज़्यादा फ़ौज कठी करे सघंदा हुआ। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 833 834। ही अंग अखर मियां नूर मोहम्मद जे दौर जा आहिनि। कलोड़नि जी फ़ौज जो उरूज मियां ग़ुलाम शाह जे दौर में थियो। उन वक़्तु सिंध जे इंतिज़ाम में देरा गाज़ी ख़ान ऐं देरा इस्माइल ख़ान खां सवाइ कच्छ जा बि कुझु हिसा शामिल हुआ। मियां ग़ुलाम शाह कच्छ ते हमिलो कयो तॾहिं पाण 80,000 लश्कर सां हमलावर थियो हो। कच्छ ऐं काठियावाड़ जा क़दीम आसार अंग्रेज़ी सिफ़ो 203। कलोड़नि जी फ़ौज मुग़लनि जे फ़ौज जे साम्हूं वजूद में आई हुई। जा हिकु वॾी फ़ौज हुई। मुग़ल फ़ौज में उहिदा ऐं दर्जा ॾिसजनि था, लेकिन असीं मवाद जी अणहूंद सबबि अॼु कलोड़नि जे फ़ौज जे इंतिज़ामी जोड़जक जे बारे में कुझु बि नथा चई सघूं। 18वीं सदीअ में सिंध जे लश्कर वटि इस्तेमालु थींदड़ हथियार पवार वॾी हद ताईं देसी साख़्त जा हुआ। पोस्टन्स देसी हथियारनि जे बारे में लिखियो आहे त सिंध जा ठहियल हथियार हिंदुस्तान में ठहंदड़ हथियारनि जे भेट में वधीक बहितर हुआ। ख़ासि करे बंदूक जूं नालियूं, जिन में दमिश्क जी नाली वांगुरु मोड़ ॾिनो वेंदो आहे। हिते जे तलवारुनि जा फर तमामु वॾा, निमियल ऐं घणो तेज़ थियनि था। उन्हनि खे उम्दे तरीक़े सां पाणी ॾिनो वञे थो। पर्सनल ऑब्ज़र्वेशन ऑन सिंध सिफ़ो 103 104। मियां नूर मोहम्मद नादिर जे क़त्ल वक़्तु निहायत आज़ादी ऐं ख़ुदि मुख़्तारीअ सां फ़ैसिला कया। इन मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ईस्ट इंडिया कंपनीअ खां तोबूं ख़रीद कयूं। उहे तोबूं जुदा जुदा क़िलनि ते नसिब कयूं वयूं। उन्हनि मां अॼु बि के तोबूं उमरकोट जे क़िले में मौजूदु आहिनि। मुसनिफ़ जो ज़ाती मुशाहिदो। मियां ग़ुलाम शाह जे दौर में ईस्ट इंडिया कंपनीअ सां जदीद हथियारनि जी ख़रीदारीअ लाइ ॻाल्हियूं थियूं। अंग्रेज़नि घणी टाल मटोल खां पोइ सिंध खे कुझु हथियार ॾिना हुआ। अहिड़ा हथियार बाद में नाथन करो मीर फ़तेह अली ख़ान जी फ़ौज जे इस्तेमाल में ॾिना हुआ। मुबारक अली अ सोशल एंड कल्चरल हिस्ट्री ऑफ सिंध सिफ़ो 331। कलोड़नि जे बहरी क़ुवत बाबति घणी मालूमात नथी मिले। अलबत्ता नूर मोहम्मद जे दौर में जॾहिं ककराली ऐं धारा जा ताक़तवर ज़मींदार हाकिम लश्कर वठी दरिया में बहरी जंगियुनि में मशगूल थिया, तॾहिं मोहम्मद मुरादियाब ख़ान दरियाई लड़ायुनि में खेनि शिकस्त ॾिनी। उन हूंदे बि सामूंडी वेढ़ लाइ कलोड़नि वटि जदीद बहरी फ़ौज न हुई। मियां ग़ुलाम शाह उन तरफ़ ध्यानु ॾिनो ऐं बहरी धाड़ेलनि जे ख़ात्मे लाइ कंपनी सरकार खां मदद घुरी। शाह लतीफ़ा भिट सिफ़ो 52 सिफ़ो 62। कलोड़नि जो लश्कर घणो मुनज़्ज़म, मज़बूत ऐं ताक़तवर हो। बिरोहिन 3 भेरा हमला कया, लेकिन बुरी तरह शिकस्त खाधाऊं। कोहिस्तान जो शहबाज़ अब्दुल्ला ख़ान मैदान जंग ते मारिजी वियो। बर्स जे लिखत में मियां ग़ुलाम शाह लाइ सख़्तु नफ़रत आहे। उन हूंदे बि हू संदसि फ़ौज जी तारीफ़ करे थो। कच्छ जो मुल्क पंहिंजी जाग्राफ़ियाई बीहक सबबि फ़तह करणु मुमकिन न हो, लेकिन कलोड़नि जी मामला फ़हम लश्कर उन ॾुखिये मुल्क में बि सुरख़रू थी मुसलसल कामयाबियूं हासिल कयूं। सिंध जी दरबार सिफ़ो 123। सन 1193 जी 1780 ईस्वीअ में कलोड़नि जे लश्कर खे ऐं शिकारपुर में तैमूर जे लश्कर खे शिकस्त फाश ॾिनी। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 688 खां 690। कलोड़नि जी फ़ौज तमामु तर ख़ूबियुनि ऐं कामयाबियुनि जे बावजूद बि क़ौमी फ़ौज न बणिजी सघी। यार मोहम्मद खां मुरादियाब ख़ान ताईं मोरखनि कलोड़नि जे लश्कर खे सिराई लश्कर सॾियो आहे। ॾिसजे तहफ़तुल कराम कलोड़नि वारो बाब। ग़ुलाम शाह जे दौर में जॾहिं कलोड़नि जी फ़ौज पंहिंजे तादाद ऐं तरबियत, सघ ऐं तनज़ीम जे लिहाज़ खां उरूज खे पहुती, तॾहिं बि खेनि सिराई लश्कर सॼो थिए वियो। तारीख़ बलोची सिफ़ो 14। कलोड़नि जे लश्कर जी क़ौमी फ़ौज न बणिजण जो बुनियादी सबबु हीअ आहे त उन में वधि सिराई क़बीला मौजूदु हुआ, जन पाण खे बलोच सॾायो। कलोड़नि जे लश्कर में सिंधी क़बीलनि जी शिरकत न हुजण जे बराबरि ॾिसिजे थी। नादिर शाह जे हमले वक़्तु सिराई लश्कर मियां नूर मोहम्मद खे धोखो ॾिनो। उन जो सबूत ख़ुदि मियां नूर मोहम्मद जे लिखत आहे। जेके सिराई फ़क़ीर आहे उन्हनि खे बि हिकु जहिड़ो ऐं हिकु नज़र सां न ॾिसंदा। उन्हनि मां के मुनाफ़िक़, के ज़माना साज़ ऐं के पंहिंजे वतन खां ॾुखायल ऐं हिते अची वॾा वार रखाए पाण खे फ़क़ीर ऐं दरबान सॾाइनि था।
जहिड़ीअ रीति ज़ालिम पलीद नादिर शाह जे अचण ते उन सां असांजा राज़ ऐं अहवाल खोलियऊं। मंशूर वसियत दस्तूर हुकूमत सिफ़ो 22। पाटिंजर जी लिखत ज़रिए मियाँ साहब जे बयान जी तस्दीक थिए थी जॾहिं हू लिखे थो त सिंध में अक्सर बलोची कबीला पघारदार सिपाहियुनि जी हैसियत में पहुता हुआ। ट्यूलस इन बलोचिस्तान एंड सिंध सिफ़ो 396। ज़ाहिर आहे त पघारदार सिपाहीअ जी दिलचस्पी त पघार सां थींदी, उन वटि वफ़ादारी ऐं वतन अहमियत नथा रखनि। लेखे ऐं टालपुर तसादम दौरान सिराई लश्कर टुटणु शुरू थी वियो। जॾहिं हालाणीअ में कलोड़ा ऐं टालपुर हिक ॿिए जे साम्हूं सफ़ूं ॿधी बीठा तॾहिं टालपुरनि जो लश्कर बलोच लश्कर सलजण में आयो। तारीख़ बलोच सिफ़ो 72। हिन दौर में कुझु वधीक शोबनि ऐं उहिदनि जो ज़िक्र हिन तरह मिलियो आहे। मुतसदी, तोशकची, खानसामा फ़ौजदार, दारोगो, मुहालकार, मुखादिम, पटेल ऐं किलादार वग़ैरह। उन वक़्तु कलोड़नि जे लश्कर में कुझु सिराई कबीला ऐं नोमड़ियुनि जो सिपाह वञी बचियो। बदकिस्मतीअ सां कलोड़नि जे हुकूमत जो ख़ात्मो संदन पंहिंजे फ़ौज जे हथां थियो। जेकॾहिं उहे क़ौमूं फ़ौज जी तामीर कनि हा त मुमकिन आहे त पाण बि कलात जे बिरोहनि ऐं बहावलपुर जे दाऊद पोटनि वांगुरु डिघो अरसो राॼ कनि हा।